अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि व बारिक वसल्लम। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी आमद खां हज़ारे साल अॻु जो हिकिड़ो वाक़ियो आहे जंहिंखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान पाक में ज़िक्र फ़रमायो। बनी इसराइल जे क़ौम में उन ज़माने में हिकिड़े हंधि बीमारी आई, वबा आई, बीमारी आई। उन बीमारीअ खां बचण जे लाइ उतां जे ॻोठ जे माण्हुनि इहो इरादो कयो त असां सभु हिते मरी वेंदासीं। इन खां बहितर इहो आहे त हितां जेके बि आहियो सभु जो सभु असां हितां लॾे वञूं। उन्हनि पंहिंजा घर छॾिया, पंहिंजो सामान खयूं, हर कंहिं पंहिंजा ॿार वरिता, उहो उतां सभु गॾिजी निकिता। सफ़र जारी हुयो। कंहिं हंधि उहे रुकिया, कंहिं झंग में, कंहिं इलाइक़े में। हाणे हीअ निकिता मौत खां बचण जे लाइ। हिननि इरादो इहो कयो त हिते मरी वेंदासीं। मौत खां बचण जे लाइ ई उतां पंहिंजे ज़हन सां हिननि जेका शइ ठाही, सोच इहा कयूं त हितां निकिरंदासीं त बची वेंदासीं। उहे निकिता हुते। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन वादी में, उन बस्ती में जिथे हे रुकिया, उते ॿ फ़रिश्ता मोकिलिया। हिकिड़े फ़रिश्ते हिकिड़े पासे खां, ॿिए पासे खां अल्लाह जे हुक्म सां अहिड़ो आवाज़ु कढियो उन्हनि ॿिनि फ़रिश्तनि जो उहे हज़ारे माण्हू हुआ, समय बि न, उहे हज़ारे माण्हू जेके हुया उन्हनि फ़रिश्तनि जे, ॿिनि फ़रिश्तनि जे आवाज़ सां उहे सभु जो सभु मरी विया उते जो उते। जॾहिं मरी विया त काफ़ी अरसे खां बाद आस पास जे माण्हुनि खे ख़बर पई त हिते एतिरो तइदादु माण्हुनि जो मोल पियो आहे। त उन्हनि जो जेको तरीक़ो हुयो उन टाइम में कफ़न दफ़न जो, त हिक हिक माण्हू खे इहो कीअं कनि। हज़ारे माण्हू हुया। पोइ उन्हनि इहा सोच कई त हाणे हिननि जे चौधारी दीवार खणूं, जिथे मोल पिया आहिनि हिननि जे चौधारी कोट ॾेई वञूं त जीअं अंदरि ई भले इहे पिया हुजनि। उन्हनि छा कयो, उन्हनि जे चौधारी जेका आहे उहा दीवार खईं। उहे हज़ारे माण्हू उते पिया रहिया। उहे सड़ी विया, उन्हनि जा गोश्त ख़तमु थी विया, हॾा उन्हनि जा ॻरी हिक ॿिए में जीअं थी वेंदो आहे लाश जी हालति। इन खे काफ़ी अरसो गुज़रियो त उतां हिकिड़े अल्लाह जे उन जॻह तां अल्लाह जे नबीअ जो गुज़र थियो। बनी इसराइल जे नबीअ जो गुज़र थियो, हज़रत हिज़क़ील अलैहिस्सलाम। उन जॾहिं इहा कोट ॾिठो ऐं उतां उनखे ख़बर पई अल्लाह जे नबी खे त एतिरो तइदादु माण्हुनि जो हिते ख़तमु थी वियो आहे सड़ी, त दिलि में ख़्यालु आयो त छो न मां अल्लाह खां दुआ घुरां त इन्हनि माण्हुनि खे वरी ज़िंदगी नसीबु थिए, वरी ॿीहर इहे जीअरा थियनि। उन्हनि जी हालति ॾिसी ऐं अल्लाह जी बारगाह में नबी हथड़ा खयां। अल्लाह जी बारगाह में अर्ज़ु कई त या अल्लाह इन्हनि खे ज़िंदा कर। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त फ़रमायो त हाणे तूं ईअं कर, हाणे कंदुमि त हर शइ मां, ज़िंदा मां कंदुमि, पर तूं इन्हनि खे हुकुम ॾे। त अल्लाह साईं तव्हांखे हुकुम थो ॾे त जेके बि तव्हां हॾायो उथो ऐं जमा थी वञो, जंहिंजो जेको जोड़ आहे उहो पाण में मिली वञे। अल्लाह जो नबी ॾिसे थो त हुकुम करण जी देरि हुई। उहे जेके बि हॾा हुया उन्हनि जा को काथे पियो, को काथे पियो, को उनखां परे थी वियो, उहे सभु जो सभु जंहिंजो जेको हॾो हुयो, जंहिंजो जेको जोड़ हुयो, उहो उन सां मिलणु शुरू थी वियो। अल्लाह जो
कुदरत जो नज़ारो नबी ॾिसे पियो, उहो हॾा सभु गॾु थी विया, ढांचो तयारु थी वियो। हाणे ॿीहर वरी हुकुम थियो, ए मुंहिंजा नबी, हाणे इन गॾु थियल हॾनि खे जेके पाण में मिली विया आहिनि इन्हनि खे चयो, हाणे इहे जेके तव्हां सभु तयारु थी विया आहियो, अलाह जे हुकुम सां पंहिंजो गोश्त, पंहिंजा पठा ऐं पंहिंजूं खलूं उहो पायो। वरी ॾिसंदे हुनजी अखियुनि जी आॾो उहो सभु मरहलो शुरू थी वियो, गोश्त जो, खल जो ऐं पठनि जो जेके इंसान जे अंदरि हूंदा आहिनि, उहे सभु जो सभु ॾिसे पियो त उहो तयारु थी, पूरो जिस्म तयारु थी बीह रहियो। टियों मरहलो अलाह सां हुकुम कयो त हाणे इन्हनि खे चयो, ए रूहो, ए अरवाह, वञी पंहिंजे उन जिस्म में दाख़िल थियो जंहिंखे पहिरियां तव्हां रूहनि आबाद कयो। अलाह जे हुकुम सां उहो नबी ॾिसे पियो त जंहिं जंहिं जिस्म में जेको रूह हुयो उन में साहु पवंदो पियो वञे, साहु पवंदो पियो वञे, उहो माण्हू जीअरा थींदा पिया वञनि। ईअं उन्हनि खे हज़ारे माण्हुनि खे अलाह साईं काफ़ी अरसे गुज़रण खां बाद ॿीहर ज़िंदगी अता कई। ऐं बनी इसराईल जे नबीअ जी दुआ सां, बनी इसराईल जे नबी जी दुआ सां अलाह साईं हज़ारे जेके बनी इसराईल जा मोल माण्हू हुया, उन्हनि जा जिस्म ख़तमु थी विया, हॾा उन्हनि जा अजीब हालत में थी विया, उहे ॿीहर उन ई शक्ल सूरत में ज़िंदा थी विया। करण वारो मुंहिंजो अलाह आहे। त जॾहिं बनी इसराईल जो नबी दुआ थो घुरे ऐं अलाह साईं हज़ारे माण्हू जीअरा थो करे, त ए ताजदार काइनात जा उम्मतियो, इहो सोचो त मदीने वारे साईं जी दुआ में केॾी ताक़त ऐं पावर हूंदो। आकाए दो जहां जी जेका ताक़त आहे, हुज़ूर जी दुआ आहे, उन में छा मक़ाम, उनजो छा मर्तबो हूंदो। पोइ जेके इहे सोचनि था, अॼु बि इन्हनि मौजज़नि ते बहस थो हले त हुज़ूर जी दुआ सां मौला अली अलैहिस्सलाम जे लाइ, मौला काइनात जे लाइ जेको सिजु वापसि आयो, हुज़ूर दुआ घुरी, सिजु मोटियो ऐं मौला अली नमाज़ अदा कई। अॼु बि उन ते इहे बहस था हलनि त इहा रिवायत ज़ईफ़ आहे, इहा रिवायत हीअं आहे, इहो हीअं आहे। अलाह जे नबी जे लाइ जेको आहे त उहो सिजु न मोटियो, वरी अलाह साईं मौला अली जे लाइ सिज खे मोटायो। इहो त अलाह जी मर्ज़ी आहे न, ऐं हुज़ूर जी मर्ज़ी आहे कॾहिं कहिड़े वक़्तु मौजज़ो ॾेखारिणो आहे, कॾहिं कहिड़े वक़्तु मौजज़ो ॾेखारिणो आहे। यानी क़ुरान पाक में ज़िक्र आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त सूरह बक़रा जी 243 नंबर आयत में इहो सिधो सो वाक़ियो बयानु फ़रमायो, अलम तर इलल्लज़ीन ख़रजू मिन दियारिहिम, ए महबूब, छा तव्हां न ॾिठो, छा तव्हां न ॾिठो जेके पंहिंजे घरनि मां निकिता ऐं उहे हज़ारे हा, ऐं उहे वहुम उलूफ़ुन, ऐं उहे हज़ारे हा, हज़रल मौत, मौत जे ख़ौफ़ खां, फ़क़ाल लहुमुल्लाहु मूतू, त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि खे चयो त मरी वञो, त उहे मरी विया। सुम्म अहयाहुम, वरी अल्लाह साईं उन्हनि खे ॿीहर ज़िंदा कयो। हाणे इहो वाक़ियो हुज़ूर खां हज़ारे साल अॻु जो वाक़ियो आहे, हज़ारे साल अॻु जो वाक़ियो आहे। ऐं क़ुरान जा अल्फाज़ आहिनि, अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे महबूब खे फ़रमाए थो त ए मुंहिंजा हबीब, अलम तर इलल्लज़ीन ख़रजू मिन दियारिहिम, छा तव्हां उन्हनि खे न ॾिठो। इहो उनखां पुछिबो आहे जंहिंखे ख़बर हुजे, कंहिंखे वाक़ियो यादि ॾियाराइजे, इहो उनखे चइबो आहे। इहे अल्फाज़ उनखे चइबा आहिनि जेको मौजूदु हुजे ऐं जंहिंखे उन वाक़िए जी ख़बर हुजे। त इतां ज़ाहिर थियो त असांजो आका, असांजो सरदार, ताजदार काइनात पंहिंजे नूर नबूवत सां पाण खां हज़ारे साल अॻु वाक़िए जो बि इल्मु रखनि पिया, ऐं क़यामत ताईं जेको कुझु थींदो हुनजो इल्मु मदीने वारे साईं खे आहे। पंहिंजे नूर नबूवत सां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे गुज़िरियल वाक़िअनि जी बि ख़बर आहे। जीअं मशहूरु सूरत आहे, तव्हां सभु नमाज़ में पढ़ंदा आहियो, अलम तर कैफ़ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फ़ील। अबरहा जो लश्कर आयो काबे खे तबाह करणु, उन जी फ़ौज खे अल्लाह साईं अबाबीलनि खां ख़तमु कराए छॾियो।
हाणे इहो वाक़ियो विलादत मुस्तफ़ा खां पहिरां जो वाक़ियो आहे, हुज़ूर जी विलादत खां अॻु जो वाक़ियो आहे, पर अल्फाज़ क़ुर जा इहे आहिनि त ए महबूब छा तव्हां न ॾिठो त तव्हांजे रब उन्हनि हाथी वारनि सां कहिड़ो हाल कयो। त हितां ख़बर थी पए त असांजो नबी अव्वल बि आहे आख़िर बि आहे, ज़ाहिर बि आहे बातिन बि आहे। अल्लामा इक़बाल फरमाए थो निगाह इश्क़ मस्ती में वही अव्वल वही आख़िर, वही क़ुरआन वही फ़ुरक़ान वही यासीं वही ताहा। त अल्लाह सां इहो मक़ाम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजे नबी खे ॾिनो आहे, पंहिंजे हबीब खे ॾिनो आहे ऐं ताजदार काइनात खे ॾिनो आहे, जंहिंखे अव्वल आख़िर जो हर इल्मु अल्लाह सां ॾेई छॾियो। असांजो नबी उहो नबी आहे जंहिंखे अल्लाह सां उहो इल्मु अता कयो जंहिंजे इल्म जे बराबरी हिन काइनात में अॻियनि में पोयनि में अचण वारनि में गुज़िरियलनि में कंहिं में बि इहो दम या ताक़त न आहे जो हुज़ूर जे इल्म जो को सानी हुजे, हुज़ूर जे मक़ाम जो को सानी अल्लाह सां ठाहियो ई न आहे। त जॾहिं उहे हज़ारे माण्हू मौत जे ख़ौफ़ खां निकिता ऐं उन्हनि खे उहो ई थियो, मौत बि आयो ऐं अहिड़ी जॻह ते आयो जिथे उन्हनि सोचियो ई न हो। त हिन क़ुर पाक जे हिन आयत मां इहा ख़बर थी पए त तक़दीर जेका आहे न उहा थियणी आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेको इंसान जे लाइ लिखियो आहे उहो थियणो आहे, उन खां कोई बि बची नथो सघे।